असीं अची रहिया आहियूं हिकु नए अज़्म सां गॾु जंहिं ज़रिए अवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण समेत बेपहुच माण्हुनि खे ॾियारींदासीं उन्हनि जा हक़। इन खां अलावा तइलीम, सिहत ऐं अमन अमान जे मसइलनि खे उजागर करण समेत सियासी समाजी धुरियुनि जा इंटरव्यूज़, नामियारनि फ़नकारनि जा कलाम, मशहूर शाइरनि जी शाइरी, तोणे मज़ाया माण्हुनि सां मुलाक़ातूं। बस बाक़ी थोरो इंतज़ार ऐं ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़। नवीद अली मेमण, चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर, जावेद राहूजो, न्यूज़ डायरेक्टर, मोहम्मद सलीम आरवानी, मार्केटिंग मैनेजर, साजिद अली मेमण, न्यूज़ कास्टर ऐं राजा मंगियो, कैमरामैन।